माया ज़ाहिदा आबलो हमसरी मैगज़ीन जी एडिटर। अॼु असां हमसरी मैगज़ीन ऐं इलेक्ट्रॉनिक डायरी जे सहकार सां जनाब अयाज़ लतीफ़ पली जो इंटरव्यू तव्हांजे अॻियां पेश करे रहिया आहियूं। अॼु आउं तव्हांखां कुझु सख़्तु कुझु नरम सवाल पुछंदसि। हा, मुंहिंजो पहिरों सुवाल आहे त तव्हां रसूल बख्श पली जो साहब जे फ़िक्री सियासत खे अॻिते वधाइण जे बजाय तव्हां हिकिड़ी नई राह इख़्तियार छो कई आहे, असांजे पढ़ंदड़नि खे ॿुधायो। मुंहिंजे ख़्याल में पली साहब वारी साॻी पॉलिटिक्स आहे फाज़िल साहब वारी। हाणे ॾिसूं त पहिरीं सम्झणो पवंदो त पली साहब जी पॉलिटिक्स कहिड़ी आहे। पली साहब पंहिंजे सियासी ज़िंदगी जो आगाज़ जेको कयो सो नेशनलिस्ट ऐं लेफ्ट ओरिएंटेड पॉलिटिक्स खां कयो। उन वक़्तु नेशनल अवामी पार्टी में रहिया। नेशनल अवामी पार्टी मुल्की सतह जी पार्टी हुई। उन में वली खान वारा, शहरबाज़ मज़ारी, ॿिया सभु उहे गॾु हुआ इब्तिदाई तरह। और जेका अॻिते हली अवामी नेशनल पार्टी थी। पोइ पली साहब मोहतरम GM सैयद साहब सां गॾु हुआ। बज़्म सूफ़िया सिंध मुताहिदा मुआज़, उहा गॾियल पॉलिटिक्स हुई। ऐं 4 मार्च में पली साहब जो बुनियादी किरदारु उन्हनि खे सपोर्ट ॾियण जो, माण्हुनि खे इनकरेज करण जो, उहा स्टूडेंट पॉलिटिक्स हुई। उन खां पोइ पली साहब, फाज़िल साहब, रशीद भट्टी साहब ऐं हफ़ीज़ कुरैशी साहब इन्हनि गॾिजी, डॉक्टर रजब साहब इन्हनि सां, दस्तगीर भट्टी साहब, ज़फ़र उजाण साहब इन्हनि गॾिजी अवामी तहरीक ठाही। हाणे पाण चवंदासीं त उहा हेठियनि तबिक़नि जी पार्टी हुई। हेठियनि तबिक़नि जी हुई। केस हुनजो त आर्ग्यू कई, पर उन में मथियनि तबिक़नि जा माण्हू हुआ। जीअं शहीद फाज़िल राव पाण हिकिड़ो ज़मींदार ऐं दरमियानी क़िस्म जो वॾेरो नेगेटिव सेंस में न, पर जीअं पंहिंजे ॻोठनि में पंहिंजे राज जे बाग में जेके मौज़ूज़ीन हूंदा आहिनि, उन्हनि मां मीर अली बख्श टालपुर साहब सदर अवामी तहरीक जो, जेको फरियाल टालपुर साहिब जो वालिद साहब आहे, ऐं मीर मुनवर साहब जो वालिद साहब, आसिफ ज़रदारी साहब जो भेण जो सहुरो MNA, ऐं उहो पोइ तंहिंजे करे GM सैयद साहब पाण फ्यूडल बैकग्राउंड सॼो ऐं वरी नेशनलिस्ट पॉलिटिक्स बि। ऐं पोइ पली साहब जिन इतिहादनि में रहिया, सिंध क़ौमी इतिहाद जंहिंमें अब्दुल हमीद ख़ान जतोई साहब, महमूद हारून साहब, ख़ानम गोहर एजाज़ साहिबा, इहे सभु राइट या फ्यूडल पॉलिटिक्स जो बैकग्राउंड रखंदड़ माण्हू हुआ। MRD हुई, पली साहब मुंहिंजा कन्वीनर रहिया। उन में मौलाना फज़लुर रहमान साहब जी JU आहे। उन में मलिक कासिम साहब जी मुस्लिम लीग, ख्वाजा खैरुद्दीन साहब जेको बांग्लादेश जो सख़्तु मुखालिफ़ हो, उनजी मुस्लिम लीग खैरुद्दीन ग्रुप। उन में पीपुल्स पार्टी, उन में जतोई साहब, उनजो सरकरदा रहनुमा मखदूम खलीक़ुज़्ज़मान, मुज्तबा ख़ान जतोई, इहे सभु असांजा कलीग साथी हुआ। फाज़िल साहब उन्हनि सां गॾु, पली साहब गॾु। पर्पस पली साहब जी पॉलिटिक्स जो, असांजी पॉलिटिक्स जो हमेशह इहो रहियो आहे त सिंध जे हेठियनि तबिक़नि जे माण्हू ऐं सिंध जे नेशनल रिसोर्सिस ऐं सिंध जे माण्हुनि जी सुञाणप, उन्हनि जी इंटेग्रिटी उन लाइ कमु कजे। पोइ उन लाइ मुख़्तलिफ़ दौरनि में मुख़्तलिफ़ माण्हुनि सां इतिहाद करणा पवंदा। पली साहब खाबी दुर्जा बि इतिहाद कया पाकिस्तान लेवल ते, अवामी जमहूरी इतिहाद, पाकिस्तान अवामी तहरीक, प्रोफेसर अज़ीज़ुद्दीन अहमद, शेर अली बादशाह, इम्तियाज़ आलम। ऐं पली साहब सिंध जे वॾेरनि सभिनी सां इतिहाद कया। आख़िर में जेको इंटीग्रेटेड थल कैनाल एक्शन कमेटी ठही, उन में पली साहब सां गॾु पीपुल्स पार्टी हुई। कायम अली शाह साहब लीड कंदो हो। उन में पली साहब पीर साहब पघारे ॾ वियो ऐं वॾे पीर साहब पघारे खे गॾु खईं। उनखे चयईं त सिंध जे इशूज़ ते तव्हां असां सां साथ ॾियो। जंहिं ते वॾे पीर साहब जेको शाह मर्दान शाह साहब हुन चयो त डैम तमामु वॾो इशू आहे, पर हुन सां गॾु सिम जो पंजाब मां ईंदड़ पाणी वॾो इशू आहे, उन ते आवाज़ु बुलंद करणु खपे। ऐं पली साहब ग़ुलाम अहमद महर साहब जेको हो, उन्हनि जिन सिंध समाट तंज़ीम ठाही, बहाउद्दीन उनड़ साहब, बहाउल उनड़ साहब ॿिया गॾिजी, उन महर साहब खे मोटिवेट कयो, उन्हनि खे बि सिंध जे हवाले सां सरगर्म कयो। जेको पहिरियों धरणो लॻो, पली साहब बेनज़ीर साहिबा ऐं ॿियनि गॾिजी कालाबाग डैम जे ख़िलाफ़ु आहियूं। उन धरणे में महर साहिबा ऐं ॿिया दोस्त शरीक थिया। पली साहब सिंध जो कहिड़ो फ्यूडल आहे, सिंध जो कहिड़ो तरक़ी पसंदि आहे, कहिड़ो क़ौम परस्त आहे, जंहिंसां पली साहब कमु न कयो। सभिनी गॾु खयो आहे, पर पली साहब जो मक़सदु सिंध जे अवाम जी पॉलिटिक्स हुई। उन लाइ रस्ते में जिते जिते ज़रूरत पई थिए, जमा इस्लामी सां गॾु लॉन्ग मार्च कई असां चीफ जस्टिस जी बहाली लाइ। इस्लामाबाद ताईं सॼाणी तरीक़े जूं भेनरूं आहियूं। तंहिंजे करे साॼी धुर, खाबी धुर, क़ौम परस्त धुर, उर्दू स्पीकिंग अली यावर जहिड़ा माण्हू, करामत अली जहिड़ा समझदार माण्हू, अनीस हारून, नसीम नज़र, उन्हनि सभिनी सां गॾिजी कमु कयो अथऊं ऐं कंदा रहंदासीं। पाकिस्तान में असीं पॉलिटिक्स कयूं पिया।
असां अॻिते हली लेफ्ट सां गॾिजी कमु कंदासीं, प्रोग्रेसिव माण्हू सभु हूंदासीं, वॾनि इंट्रस्ट लाइ असांखे जेकॾहिं मसइलो आदमशुमारी आहे पीपल्स पार्टी साथ ॾे त आदमशुमारी ते पीपल्स पार्टी सां गॾु हलंदासीं। वरी जे पाणी जो इशू आहे या सिंध जी गैस बंदि करण जो इशू आहे उन में जेकॾहिं पीपल्स पार्टी, फंक्शनल लीग, नवाज़ लीग, PTI, सिंध जूं जेके पार्टियूं स्टेट वठंदियूं, MQM बि चवंदी त सिंध खे गैस ॾियो, त असीं ईअं कोन चवंदासीं त MQM वारा गैस जो मुतालबो छो था कयो, पाणी जो उन्हनि खे बि चवंदासीं ज़बरदस्त ज़िंदाबाद फर्स्ट क्लास। JUI चवंदी, असां सां गॾु ख़ालिद महमूद सुमरो शहीद हर ॾुखे में दौर में गॾु रहियो, बशीर ख़ान कुरैशी ऐं असां गॾिजी आदमशुमारी मॉनिटरिंग कमेटियूं, जलाल महमूद शाह, कादिर मक्सी सभु गॾिजी हुआसीं। तंहिंजे करे जेको जेको माण्हू हूंदो, प्रोग्रेसिव, लेफ्टिस्ट, अवामी नेशनल पार्टी, लेबर पार्टी, प्रोग्रेसिव पार्टी, कम्युनिस्ट पार्टी, जाम साथी मांडा साथी सभिनी सां गॾु बरस थी करे हाणे तव्हां साॼी तरह सां वेठा आहियो, उनजो दफ़ा तव्हां पाण कीअं कंदा? GDA में शमूलियत सां तव्हांखे कहिड़ा सियासी फ़ाइदा ऐं कहिड़ा नुक़सान पहुता आहिनि? जॾहिं GDA में आउं न हुअसि तॾहिं मुंहिंजा 30-40 हज़ार वोट मूंखे धांधली करे कोन रोके सघिया ऐं हींअर मूंखे 13,900 GM सैयद साहब मलक सिकंदर साम्हूं हारायो, इंडिपेंडेंट माण्हू GM सैयद साहब 1000 दफ़ा बहितर हो, कंहिं बि सिंध जे वॾेरे खां रसूल बख्श पली जो 1000 दफ़ा बहितर हो, जाम साकी 1000 दफ़ा बहितर हो, सोभो ज्ञानचंदाणी 1000 दफ़ा बहितर हो, इहे सभु काज़ी फैज़ मोहम्मद 1000 दफ़ा बहितर हो। इहे सभु माण्हू हाराए था वञनि। पाण वटि जेको हिकिड़ो सिस्टम आहे उन में जेको मिडिल क्लास जो, लोअर मिडिल क्लास जो, अपर मिडिल क्लास जो माण्हू बीहे थो, जेको सिंध जो क़ौमी सॾु पैगाम खणी बीहे थो, उनखे धांधलियुनि ज़रिए, दबाव ज़रिए, पॉलिसीज़ ज़रिए उनखे हाराए थो वञे। सिंध में कहिड़ो प्रोग्रेसिव नेशनलिस्ट खाबीदुर जो इनकलाबी माण्हू इलेक्शन खटियो आहे? ॿुधायो नालो खणो। आउं सम्झां थी त इन में तव्हांखे या त माण्हुनि सां शिकायत हूंदी या वरी इलेक्टोरल सिस्टम सां शिकायत हूंदी, तव्हां कंहिंसां शिकायत कंदव? टिनी सां। तंहिंजे करे माण्हुनि सां बि शिकायत आहे। सिंध जो माण्हू छा थो करे जो हाणे जी तकलीफ़ में आहे त ज़ाहिदा बुड़ू किथे आहे, नोरील लगारी गुम थी विया, अयाज़ पली जे सॼो नाइला रहंदा, अयाज़ पली जे सॼो तानिया ख़ासि के लिए अयाज़ पली जो, फैज़ाना जमालिला, अयाज़ पली जो, सोरठ लोहार, ससु यारी जो सभु पुछा कंदा अयाज़ पली जे खां, ठीकु आहे। पर जॾहिं वरी जुलूस लॻंदो ज़रदारी जो त ढिंग ढिंगा ढिंग ढिंगा ढिंग ढिंगा, पोइ सभु माण्हू जेके फेसबुक ते सॼो ॾींहुं सोशल मीडिया ते पुछंदा पिया अयाज़ पली जो किथे आहे, सो वरी थोरो जुलूस खणी त लॻो त बाबा हितां वञे पियो फलाणो वॾेरो साहिबु, त तव्हां अॻिनि गाॾियुनि में पोयां जेके 100 गाॾियुनि जी कतार ॾिसंदव उन में सभु उहे हूंदा जेके उतां ढिंग ढिंगा नचंदा वेंदा बिजाते बिजाते, घर पुॼी वरी उतां खां पुछंदा बाबा फलाणी ठटे में छोकिरी क़तल थी वई, अयाज़ पली जो किथे। तंहिंजे करे असीं जे क़ौम परस्त आहियूं ऐं जेके तरक़ी पसंदि आहियूं से आहियूं उहा पथरी जेके शैतान खे पथर हणबो आहे न, पथर हणण लाइ असीं आहियूं, इबादत करण लाइ, दुआ घुरण लाइ वॾेरा आहिनि, उन्हनि खे वञिबो पथर खणी हणबो। GM सैयद खे, रसूल बख्श पली जे खे, हैदर बख्श जतोई खे, जाम साकी खे, अयाज़ लतीफ़ पली जे खे, GM सैयद तबाही करे छॾी, रसूल बख्श पली जे कुझु कोन कयो, वोट ॾिबो वॾेरे फलाणे गुलण ख़ान खे, वॾेरे नबन ख़ान खे, वॾेरे दिंगाणे ख़ान खे, उन्हनि जे पोयां हलबो, उन्हनि जे दरनि ते बीठो वञिबो, उनखां पंहिंजी भेण जी बदिली कराइबी, पुट जी नौकिरी वठिबी, उनखां घोस्ट मास्टर हूंदो उनजी बदिली जो ऑर्डर वठिबो, उनखां कंपाउंडर जी पूरी पघार वठिबी, उनखां अधु किलोमीटर रोड जो ठीको वठिबो, उनजे ज़रिए हिकिड़ी कॉन्फ्रेंस अदीबनि जी में भाड़ो करे इस्लामाबाद वञिबो, उन डिपार्टमेंट तरफ़ां लंडन वञिबो, उते हथु लोड़बो, तकरीर कबी, सेल्फी कढाइबी वज़ीर सां बि। सिंध जा के 3 वॾा जेके मसइला आहिनि उहे तव्हांजी नज़र में कहिड़ा आहिनि ऐं उन्हनि खे कीअं हल करे सघिजे थो? छाजे करे पुछो त सिंध जो वॾे में वॾो मसइलो नंबर 1 करप्शन, ॿियो नंबर मसइलो करप्शन, टियों नंबर मसइलो करप्शन, ॿिया सभु साॻी मसइला आहिनि, ॿिया अहम आहिनि। मसलन गैस आहे, हाणे तव्हां चवंदो सिंध जा वसीला, बाबा गैस सिंध जी इन करे बंदि आहे जो तव्हांजा हुकुमरान करप्टन, तंहिं करे मर्कज़ सां ॻाल्हाए कोन सघनि, त उहे गोड़ करे बीह रहनि त बाबा असीं सिंध में धरणा था हणूं, एहतजाज था कयूं, सिंध असेंबली एहतजाज, करप्शन जे करे उहे ॻाल्हाए कोन सघनि। सिंध जो पाणी बंदि आहे, करप्शन, कीअं ॻाल्हायूं, इरसा में कीअं वञी चवनि, CCI में कीअं चवनि, सिंध जो कोयलो करप्शन, सिंध जी बैड गव कोयले ते ॻाल्हाए कोन था सघनि, समर जेको वेठो आहे मुबारक बाबा कुझु कोन थियो, पैसा खाइजी विया, कुझु हूंदा त हिनखे चवंदा तव्हां हीअ ओमनी ग्रुप में करप्ट माण्हू आहे न, करप्ट माण्हू पंहिंजी नुमाइंदगी कीअं कंदो? तव्हांजे घर में जेकॾहिं 20 शयूं करप्शन वारियूं आहिनि त तव्हां पाड़े में एहतजाज कीअं कंदो? एहतजाज कंदो चवंदा बिजली जो कुंडो था कढूं, चुप, तुंहिंजी गाॾी जो टैक्स कोन पिया, चोरी गाॾी आहे, चुप, ही ड्रेनेज लाइन जो पैसा कोन थी ॾे, चुप, कीअं ॻाल्हायूं असां? जेकॾहिं आउं ख़रीद थियल आहियां या आउं ब्लैकमेल थियल आहियां, हाउ वुड आई बी एबल टू जस्ट रिप्रेज़ेंट माई नेशन या माई इंस्टीट्यूट या माई कंट्री? आई वुड नॉट बी एबल टू डू दिस, छाकाणि त आउं ब्लैकमेल थियल आहियां। तंहिंजे करे सिंध में पाणी कोन्हे, सिंध में रिसोर्सिस कोन्हनि, सिंध जो इंफ्रास्ट्रक्चर तबाह आहे, सिंध जे कंहिं ॻोठ में पीअण जो साफ़ पाणी कोन्हे। सिंधी क़ौम परस्तनि जॾहिं बि इलेक्शन मिली आहे
उन्हनि खे उहा वोट न मिली आहे त उन में हाणे तव्हां कुझु रीज़न्स त ॿुधाए छॾिया आहिनि कुझु अञा वधीक जेकॾहिं असांखे ॿुधायो त उनजा छा सबब आहिनि त उन्हनि खे माण्हुनि खे उहा वोट छो नथी मिले पाकिस्तान जॾहिं वजूद में आयो उन खां अॻु में पाकिस्तान में जो कानून हो उहो हो 1935 जो गवर्नमेंट ऑफ इंडिया एक्ट उन खां पोइ जीअं विरामो थियो ही गवर्नमेंट ऑफ इंडिया एक्ट लागू रहियो इमीडिएटली मोहम्मद अली जिन्ना साहब गुज़ारे वियो साल खनि जे अंदरि होॾां बि गांधी साहब गुज़ारे वियो पर होॾां पोयां टीम में जवाहरलाल नेहरू ऐं सरदार वल्लभ भाई पटेल जहिड़ा हिकिड़ा तेज़ ऐं श्रूड सियासतदान हुआ हिते जॾहिं जिन्ना साहब गुज़ारे वियो त उनजी जाइ वरिती मलिक गुलाम मोहम्मद जेको अदरंग जो मरीज़ ऐं लियाकत अली खान जंहिंजो सिंध में को माण्हू नुमाइंदो हुई कोन पाकिस्तान में उन पाकिस्तान ॿिए पासे भारत वारे पोर्शन में आयो हिन पाकिस्तान सां उनजो वास्तो ई कोन हुनजी कोशिशि आहे पंहिंजो तक ठाहियां 1947 में पाकिस्तान आयो 1949 में वो खणी आया ऑब्जेक्टिव रेजोल्यूशन में वो खणी आया त बाबा पाकिस्तान खे हिकिड़ी मज़हबी रियासत बनाइणो वो पाकिस्तान जे आइन जो आर्टिकल 2A हींअर उहो ई आहे उन खां पोइ तव्हां ॾिसंदो जेको 1956 जो आइन आयो उहो पार्लियामेंट्री सिस्टम जो हो पर उन में वॾो सूबो ऐं नंढो सूबो करे हिकिड़े सूबे जे माण्हुनि खे पुठिते धिकियो वियो ऐं बांग्लादेश बंगाल वेस्ट बंगाल जेको हो उहो जेको ईस्ट पाकिस्तान उनखे अक्सरियत हुअण जे बावजूदि इक़्तिदार मां ॿाहिरि कढियो वियो ऐं पोइ जेको 62 जो आइन आयो उहो प्रेसिडेंशियल फॉर्म ऑफ गवर्नमेंट में फातिमा जना खे छॾे उन में वरी 1 यूनिट लॻाए सॼे पाकिस्तान जे सभिनी सूबनि खे गुम करे ऐं नवाब कालाबाग जहिड़ा माण्हू आणे ऐं होॾां आज़म खान जहिड़ा ॿिया माण्हू आणे पाकिस्तान जे हक़ीक़ी क़ौमुनि खे जेके 5 क़ौमूं हुयूं सिंधी पंजाबी बंगाली बलोच पश्तून उन्हनि जे बजाए हिकिड़ी इलीट वॾेरनि जी पैदा कई वई उन सां सिंधी वॾेरा बि शामिल थी विया ऐं नतीजे में पाकिस्तान में लोअर मिडिल क्लास ऐं मिडिल क्लास जी पॉलिटिक्स थी कान जेका अवामी लीग जी पॉलिटिक्स हुई या जेका कांग्रेस जी पॉलिटिक्स हुई या जेका इब्तिदाई ॾींहंनि में गॾियल बर सग़ीर में मुस्लिम लीग में लोअर मिडिल क्लास जा माण्हू हुआ उहे आया ई कोन हिते वॾेरा फ्यूडल सरदार खान चौधरी उहे आया उन्हनि मिडिल क्लास खे हटाए करे लेफ्ट जेका हुई सा पंहिंजी क्रिएटिव पॉलिटिक्स करण जे बजाए उहे के रूस नवाज़ थी विया के चीन नवाज़ थी विया रूस में जेकॾहिं सी आहे त कामेट ते कोट पाए वेठा आहिनि भले गर्मी में ॻाल्हियूं उहे साॻियूं तंहिंजे करे इन क़िस्म जी ख़बरुनि में हिते रियल लेफ्ट पैदा कोन थी रियल लेफ्ट ते त पहिरीं वार थी वियो जॾहिं रावलपिंडी साज़िश केस थियो ऐं माण्हुनि खे पकड़े ॿधी पाकिस्तान वञी अमेरिका जी हंज में वेठो ऐं तख़्ती ॿधी पिया हलिया त थैंक यू अमेरिका कणक ॾियण ते ऐं हिते जो मुल्क जो अवाम चाहियो थिए त असांजी आज़ादु ख़ारजा पॉलिसी हुजे हिते पॉलिटिकल पार्टियूं ओसर करे आस्ते आस्ते इर्तिका करे अचनि उथियूं कोन नेशनलिज़म में लेफ्ट ऐं सभु हिक ॿिए जे ख़िलाफ़ आहिनि पॉलिटिक्स में GM सैयद साहब जी सॼो ज़ोर हो त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे नाकाम साबित कया पलीअ साहब जी कोशिश हुई त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं GM सैयद साहब जे ख़िलाफ़ लिखिजे GM सैयद GS जी ख़्वाहिश हुई त पलीअ साहब ऐं कम्युनिस्ट पार्टी ऐं भुट्टे साहब जे ख़िलाफ़ लिखिजे पंहिंजो कमु वधाइण जे बजाए हिकिड़ो सॼो दौरु गुज़रियो GS जो पीपल्स पार्टी जो अवामी तहरीक जो कम्युनिस्ट पार्टी सां लॻियल पियल दोस्तनि जो त हिक ॿिए ते अटैक कीअं करे तंहिंजे करे पंहिंजूं तंज़ीम साज़ी ऐं जड़ुनि जे बजाए सॼा टकराव थी विया यूनिवर्सिटियुनि में टकराव शहरनि में टकराव तंहिंजे करे क़ौम परस्त लोअर मिडिल क्लास जो तरक़ी पसंदि प्रोग्रेसिव माण्हू उभरी अचे उहो थियो कोन सिंध जो माण्हूअ जे मिज़ाज में बि आहे त उहो उन खाना ठाहे छॾिया आहिनि ही कमु वठिबो अयाज़ लतीफ़ अली जॻह हुनखे शाबस ॾिबी पूए जा पैसा हिनखे ॾिबा दावत हिनखे ॾिबी थाणे में हिन खां छॾाइबो वाटर कोर्स हिन खां खोलाइबो जंहिंखां वाटर कोर्स खोलाइबो वोट हुनखे ॾिबो जेका माण्हू जीअं तव्हांजो ॿधायो हूंदो वोट हुनखे ॾिबो शाबस ॾेई पुठा ठपे फोटो अयाज़ लतीफ़ अली सां कढाइबो शादी में दावत वरी टे खे ॾिबी जेको वरी वॾो गुलण खान तक जो हाणे इन फार्मूले में सिंधी माण्हू सम्झो वारा दाना आहियूं कॾहिं कॾहिं क़ौमूं बि इहे थी वियूं आहिनि कॾहिं कोॾे क़ौमूं सम्झो न सी वरी दाना ई पियो पोइ क़ौम पंहिंजी ॿेड़ी पाण मोड़ी वेंदी आहे पोइ तारीख़ मोड़ी ॾिसंदी आहे त हीअ छा थियो पोइ ख़बर पवंदी आहे न क़ौम पाण खे तबाह करे छॾियो तंहिंजे करे सिंधी ईअं पिया कनि सिंधी छा पिया कनि जो वॾनि जे पोयां नचंदा वञनि ऐं अयाज़ लतीफ़ अली जेके ॿियनि खे चवंदा हिमत कयो कदम बढ़ाओ अयाज़ लतीफ़ हम तुम्हारे साथ है ईअं जो मोड़ी ॾिसो त माण्हू आहिनि ई कोन माण्हू वॾेरे जा गॾु डुड़ंदा वञनि वोट वारे ॾींहुं तंहिंजे करे ऐं ॿियो धांधली पर इहो सिंधियुनि कयो आहे छा रेड इंडियंस बि कयो सिंधी माण्हू जेकॾहिं करप्शन मां जान न छॾाए सघंदा त इलेक्शननि में हू ब्लैकमेल पिया थींदा टके जे कम लाइ हिकिड़ी बदिली लाइ हू वञी वॾेरे जा माण्हू थींदा नतीजे में अहले इक़्तिदार जा चमचा थियो वेठा हूंदा ईंदड़ दौरु हलियो वेंदो वरी
इन असांजा बच्चा पिनंदा पिया, असांजी ॿोली तबाह थी वेंदी, असांजो फ्यूचर तबाह थी वेंदो। सिंधी हिकिड़े माण्हू खे आरज़ी फ़ाइदो थींदो, आरज़ी तरह वॾेरे जी चमचागिरी करे आरज़ी नौकिरी वठी वेंदो, पोयां जनरेशन्स तबाह थी वेंदसि। अच्छा, मुंहिंजो हिकिड़ो तव्हांखां सुवालु आहे त तव्हां हींअर जीअं ॻाल्हि कई त हिकिड़े टाइम में जेके असांजा कॉन्फ्रेंस लीडर हुआ उन्हनि बि हिक ॿिए खे सपोर्ट कोन कई। छा हींअर बि असांजा जेके कॉन्फ्रेंस लीडर आहिनि उन्हनि खे पंहिंजे सियासी हालतुनि जो तजियो ऐं पंहिंजी पार्टियुनि जी जेका आहे सा ईअं सम्झो त किरदार जो तनक़ीदी जाइज़ो न वठण जी ज़रूरत आहे? बिल्कुलु वठणु खपे, सही था चओ। असांखे सभ खां पहिरीं त ख़ुदि पंहिंजो जाइज़ो वठणु खपे। माण्हू पाण सम्झूं था, पाण रुॻो एक्सटर्नल एलिमेंट्स खे चवंदा आहियूं त फलाणे ई ज़ुल्म करे छॾियो, फलाणो ज़ुल्म करे छॾियो। तंहिंजे करे असांखे पंहिंजी पॉलिटिक्स जो जाइज़ो वठणु खपे त GSN जा मुख़्तलिफ़ ग्रुप्स, क़ौमी अवामी तहरीक, SUPयूं, फंक्शनल लीगूं, JUI, सिंध में कमु कंदड़ लेफ्ट जूं पार्टियूं, कम्युनिस्ट पार्टी, पीपल्स पार्टी, जेके पार्टीज़ आहिनि उहे जाइज़ो वठनि त असांखां किथे किथे कोताहियूं थियूं आहिनि जो सिंध जे माण्हुनि खे डिलीवर न थी सघियो, ऐं असांखे ॿी कहिड़ी स्ट्रेटेजी इख़्तियार करणु खपे। पर उहो तॾहिं थींदो जॾहिं माण्हू पढ़ियलु लिखियलु हुजे। सिंध जी कहिड़ी पॉलिटिकल पार्टी जी लीडरशिप करणु आहे? मिसाल तौरु हिकिड़ी पार्टियूं, उन्हनि जे कारकुननि जो किताबु पढ़ियलु आहे रुॻो GM सैयद साहिब जा, ठीकु आहे, जेकी ॾिठो मूं दयार दिल दास्तान किताब पैगाम मिलत, इहे ज़बरदस्त किताब आहे, पर उहे किताब पढ़ियल आहिनि, ठीकु आहे। उन्हें का ख़बर कान्हे टाइम्स मैगज़ीन छा पियो लिखे ऐं फार ईस्टर्न इकोनॉमिक रिव्यू में छा आहे, ऐं छा पई लिखे हिंदुस्तान टाइम्स, छा पियो लिखे गल्फ न्यूज़, छा pravda छा पई लिखे, RT ते छा पियो अचे, अल जज़ीरा ते छा पियो हले, न्यूयॉर्क टाइम्स छा पई ॾे, वाशिंगटन पोस्ट में, बॉस्टन ग्लोब में छा पियो अचे, गार्जियन छा, का ख़बर कान्हे। और पैगाम लतीफ़ पढ़ियो। ॿिया ॿी मख़लूक आहे जिन रसूल बख्श परी साहिब जो किताब पढ़ियो, सुबुह थींदो धारणनि ते धक ॻाल्हियूं गवारनि जूं पढ़ियो, ॻाढ़ो लालटीन ऐं पसी ॻाढ़ा गुल पढ़ियो पिया हलनि, किताब पिया पढ़नि रसूल बख्श परी साहिब जो धारणनि ते धक ॻाल्हियूं गवारनि जूं, उहो तमामु अहम किताब आहिनि। पर उन सां गॾु करंट अफेयर्स जी ख़बर हुजे न, ॿिया जेम्स टियां वारी पढ़नि पिया, मैंने अगर मुझे क़त्ल किया गया ज़ुल्फ़कार अली भुट्टो, ऐं का ख़बर कान अथव सिंध जो जेको लीडरशिप अथव न, भला पॉलिटिकल पार्टी जा लीडर त खणो, ख़बर कान अथनि इकोनॉमी केॾांहुं पई वञे, इसाक डार डॉलर खे कीअं पियो कंट्रोल कयो, असद उमर छा पियो करे, इसाक डार कहिड़ी ॿेड़ी ॿोड़ी कढी, असद उमर कहिड़ी तबाही पियो फैलाए, इकोनॉमी केॾांहुं पई वञे, IMF जे करे डॉलर किरायो अथनि, डॉलर किरण सां छा थींदो, पाकिस्तानी रुपी किराइण सां, जेको अॼु $1 अरब सऊदी अरब मां आया आहिनि जंहिंसां पाकिस्तान जा ज़ख़ीरा कुझु वधिया आहिनि, इहो केतिरो वक़्तु हूंदो, इकोनॉमी छा आहे, का ख़बर कान अथनि। अच्छा, भला हिन वक़्तु तव्हां जेको आहे मुल्की सूरत हाल खे कीअं था ॾिसो? मुल्की सूरत हाल जेका आहे सभिनी जे अॻियां आहे, पर तव्हांजो छा ख़्याल आहे त असां कहिड़े तरफ़ पिया वञूं, मुस्तक़बिल में छा तबाही ॾांहुं पिया वञूं? सिंध जो माण्हू सुजाॻ न थियो, उथी न खड़ो थियो, मुंहिंजो ऐं क़ौमी अवामी तरीक़े जो साथ असां सां ॿियो केरु कोन थो। ऐं तमामु ऑनेस्टली तव्हांखे ॿुधायां पियो, असां में 100 कोताहियूं आहिनि, पर जीअं इहे बिस्किट्स पिया आहिनि ऐं ॾुकार हुजे ऐं पंहिंजे रंधिणे में कुझु बि न हुजे, ऐं रुॻो इहे बिस्किट्स हुजनि, त इहे बिस्किट सफ़ा चटनि, हिननि में लूणु बूंदो, हिन में मज़ो बि कोन्हे, थोरा बि आहिनि, पाण 4 माण्हू आहियूं, खुटी पवंदा, पर रंधिणे में ॿियो कुझु कोन अथव, ऐं घर खे ॿाहिरां तालो आहे, ऐं दुकान बंदि आहिनि, या जुमो आहे, हड़ताल आहे, अथव इहे ई। हाणे इन्हनि खे बि था उछलायूं किचिरे ढेर में ठाहियो, तंहिंजे करे मूं में ऐं असांजी पार्टी क़ौमी अवामी तहरीक में हज़ार ख़ामियूं आहिनि, पर असां बि कुझु कोन अथव सिंध में। या उहे माण्हू अथव जेके पीपल्स पार्टी जा मैनेज थियनि अथव, या उहे अथव जिन जी का बि लॉयलिटी कोन्हे, उहे केॾांहुं बि इक़्तिदार लाइ नवाज़ लीग भॼी वेंदा हलिया, PTI भॼी वेंदा हलिया। सिंध जी मिडिल क्लास लीडरशिप जेका प्रोग्रेसिव कॉम पर्सनल पार्टियुनि मां हुई, ओचितो कैरी ॾिसंदा आहियो ज़रदारी साहिब पोयां बीठी हथ पियो ॾे जलसे। तंहिंजे करे सिंध में असां कसां बि हमी को ज़रूरत इज़हार का सलीका है, सदा को कहत पड़ेगा तो हम ही बोलेंगे। असीं आहियूं, ॿियो कुझु कोन थो, ॿियो अची सघनि था असां खां पोइ 10, 15, 20 साल में नई लीडरशिप ॿी का अची सघे थी, पर फ़िलहाल इहो ई विहाणो इहो ई अथव, हिन ते मथो रखे सुम्हणो अथव, ॿियो कुझु कोन्हे, बि सिर्फ़ु ई आहे। ॿी का लीडरशिप जेका आहे असां अहिड़ी पैरेलल लीडरशिप तव्हांजी पार्टी में असांखे नज़र नथी अचे, महिनत कोन था कनि, अचनि त पैरेलल लीडरशिप जी जाइ, मसइला जाम साकी साहिब हो, उन सां गॾु ॿियो को माण्हू छो कोन बीह सघियो, छाकाणि जाम साकी जी कुर्बानी ॾिनी, जदोजहदूं कई, हलियो। बशीर कुरैशी पाण चवंदा आहियूं जस्कम में ॿी लीडरशिप, बशीर कुरैशी हलंदो, GM सैयद जे ज़माने ॿिया बि इलाही वॾेरा, पर GM सैयद साहिब हलंदो, रसूल बख्श पली साहिब सां गॾु ॿियो बि इलाही माण्हू आहे, हिकिड़ो फाज़िल राव उहो शहीद थियो, रसूल बख्श पली जो ॿिया माण्हू, आलम शाह उहो बीमार थी पियो, उहो तमामु कम जो माण्हू आहे। तीअं पॉलिटिकल पार्टीज़ में नवाज़ शरीफ़ खां सवाइ पार्टी हले थी, नवाज़ शरीफ़ या मरियम नवाज़ या शहबाज शरीफ़ या नवाज़ शरीफ़, लीडर थियण लाइ असीं चाहियूं था त हलूं न,
कंदकोट न वञूं, शिकारपुर न वञूं, लाड़काणो न वञूं, दादू न वञूं, असीं कराची या हैदराबाद या बदीन में घर वेही लीडर थियूं। लीडर खे हलणो पवंदो। पाकिस्तान जी पॉलिटिक्स में जेको लीडर हलंदो, धिका खाईंदो, ॻोठ ॻोठ वेंदो, उहो आस्ते आस्ते कारकुन मां लीडर बणिजी वेंदो। असांजी पार्टी में इलाही सारा माण्हू इन डायरेक्शन में वञनि पिया। अनवर नूरानी, अशरफ लाखो, अल्ताफ कासकेली, रोशन कंडरानी, अदी ज़ीनत समो, अदी हज़ारनाथ, इलाही सारियूं भेनरूं भाउर उहे कनि पिया। मज़हर राव जो ॿिया दोस्त उहे जेकॾहिं अब्बास पठान उहे महिनत कंदा ऐं सॼी सिंध में हलंदा ऐं हुन सां गॾु पढ़ंदा। लीडर बणजण लाइ मुतहरिक थियणो, रिस्क खणणु, इनिशिएटिव वठणो, सिंध जे ॻोठ ॻोठ, पाकिस्तान जे ॻोठ ॻोठ में वञणो, उन सां गॾु पढ़णो, उन सां गॾु ॿोलियूं सिखणियूं आहिनि, उन सां गॾु एनालिसिस जा स्किल्स सिखणा आहिनि। इहे सभु कम कबा त लीडर माण्हू थी वेंदो। क़ौम परस्तनि जो गॾियल इतिहाद में जेका तव्हांजी हमेशह कंहिं न कंहिं इशू ते तव्हां सभु गॾिजी सियासत बि कई आहे, पर हुन में उहा पाइदारी नज़र नथी अचे जो क़ौम जा मसइला हल थी सघनि, इन जो छा रीज़न आहे? असां खां सवाइ ॿिया जेके क़ौम परस्त आहिनि उहे एडॉक बुनियादनि ते हीउ कमु थियो त ठीकु, हीउ न थियो त पोइ मां कुझु हाल कोन्हे। मिसाल तौर इलेक्शनूं थियूं न, इहो त ॿिया तव्हांजे लाइ इहा साॻी ॻाल्हि चई सघनि था? कोन था चई सघनि, कीअं कोन था चई सघनि? त तव्हां ॾिसो, इलेक्शन थी, इलेक्शन खां पोइ जेके माण्हू इलेक्शन विढ़िया उन्हनि में हिकिड़ो ॿ टे माण्हू हूंदा जेके तव्हांखे सम्झ में वरी मुतहरिक नज़र ईंदा। हिकिड़ा पंहिंजा वॾियूं पार्टियूं ठाहियूं, पार्टियूं छॾे गुम थी विया, नाला कोन था खणूं, तंहिंजे करे उहे पार्टियूं छॾे गुम थी विया। हाणे अहिड़ी माण्हू सॼी सिंध ते चेंज कयूं पर पाण ई कोन। ॿिया अहिड़ा आया जिन इलेक्शन विढ़ी ॿिए टिकट वठी अमेरिका हलिया वञे, ठीकु आहे, त हिते पेर खोड़े असीं बि ठाहियूं। तंहिंजे करे उहो सबबु कहिड़ो? सबबु त इलेक्शन असांजी मंज़िल आई कान्हे, असांजे मंज़िल जो हिकिड़ी विख या रस्ते जो हिकिड़ो पथर आहे। तंहिंजे करे हुननि खे इहो त आई कोन्हे त सिंध खे चेंज करिणो आहे। हुननि जी ख़्वाहिश आहे त आऊं इक़्तिदार में अचां, इक़्तिदार नथो मिले त धूड़ो जी पाए सियासत, पोइ वरी ॿिनि टिनि सालनि खां पोइ वरी जॾहिं थोरो आसरो थियो त वरी सरगर्म था थियनि। पर मुसलसिल पेर खोड़े बीही जदोजहद करणु, उन लाइ उहा कमिटमेंट खपे, उन लाइ पंहिंजे क़ौम सां, पंहिंजे वतन सां उहा मोहबत खपे। सीपेक खिते में हिकु नए दौर जी शुरूआत जो ऐलान आहे, पर सिंध हिन दौर में दाख़िल थियण जे लाइ अञा ताईं मुकमल तौर ते तयारु नज़र न पई अचे। तव्हां ॿुधायो त इन सूरत हाल खे मुंहुं ॾियण जे लाइ कहिड़ी हिकमत अमली जेको आहे सो ठाहिणु खपे सिंध हुकूमत खे या सिंधी माण्हुनि खे, जो असां इन नए दौर खे मुंहुं ॾेई सघूं? सभिनी खे कॉन्ट्रीब्यूट करणु खपे। सिंध हुकूमत त वीचारी ब्लैकमेल थियल आहे, उहा कुझु करे कोन सघंदी। उहा जेका ॻाल्हि कंदी बयानु ॾींदा हुनखे वरी ॾेखारींदा हिकिड़ी जय अची त उहो घुमिजी वञे। न त सिंध हुकूमत खे सिंध जे समूरनि यूनिवर्सिटीज़ में सीपेक चेयर्स क़ाइमु करणु खपंदियूं, सीपेक सेंटर्स क़ाइमु करणु खपंदा। सिंध यूनिवर्सिटी में, शाह लतीफ़ यूनिवर्सिटी में, इंजीनियरिंग या मेडिकल यूनिवर्सिटीज़ में, त सीपेक मां कीअं फ़ाइदो वठिजे। ऐं पाकिस्तान जी हुकूमत ख़ुदि सीपेक लाइ फुली प्रिपेयर्ड इक्विप्ड कान्हे। इमरान ख़ान साहब जे 100 ॾींहनि में का बि अहिड़ी कारकर्दगी कान आई आहे सीपेक जे हवाले सां का ज़बरदस्त। गुज़िरियल सॼो दौर नवाज़ शरीफ़ जो इमरान ख़ान सां टकराव में वियो। मौजूदा इमरान ख़ान जी टीम में उहे स्किल्ड माण्हू कोन्हनि कैबिनेट में जेके इन्हनि शयुनि जी बारीक बीनी ऐं नज़ाकत खे सम्झनि। ऐं सीपेक फ़ाइदो बि अथव, सीपेक अज़ाब थी सघे थो। 1.25 अरब 1.5 अरब चीनी अथव, उन लाइ सही हिकमत अमली न ठाहियो त 1.25 अरब चीनियुनि जो 6 हिसो यानी 20 करोड़ चीनी जे हिते निकिरी आया त पाकिस्तानी 20 करोड़ चीनी 20 करोड़ हूंदा, पाकिस्तान हिकिड़ो सूबो थी वेंदो चीन जो। अच्छा अमेरिकी तव्हांखे पुछण थी चाहियां त उन्हनि सभिनी शयुनि खे कीअं जेको आहे अमेरिका ईअं नथो करे सघे, छाकाणि अमेरिका तव्हांखां 1000 मील परे आहे। अमेरिका पंहिंजा 20 करोड़ माण्हू तव्हां मोकिले ॾे नथो करे सघे। ऐं भारत सां तव्हांजी दुश्मनी पई हले तंहिंजे करे उहो कोन थो करे सघे। अफगानिस्तान ईरान कमज़ोर आहिनि बॉर्डर ते, यूरोप जी पंहिंजी आबादी हर मुल्क जी 4-4, 5-5 करोड़ आहे। उन सां पाण पिया कयूं कारोबार। फ़ाइदो इहो थींदो जो असांजो कॉरिडोर जेको इकोनॉमिक कॉरिडोर, उन में करोड़नि जूं नौकिरियूं ईंदियूं, रोज़गार ईंदा, वसीला ईंदा। पर उहे वसीला हूंदा फ़क़ति इस्तेमालु करण लाइ, उन्हनि जा उहे पैसा वठंदा। तंहिंजे करे असांजा माण्हू असां इक्विप्ड न कया त हिकिड़ा त चीनी ईंदा, ॿिया ॿियनि सूबनि में माण्हू ईंदा। सभिनी खे कोशिशि करणु खपे। मसलन ज़ाइदा अबरो जॻह वेठी आहे, इन असांजी मोज़िज़ ख़ातून जा जेकॾहिं 2-3 ॿार आहिनि त उहे चीनी सिखणु शुरू कनि, चीन जी स्कॉलरशिप ते वञनि, पंहिंजे नंढे मातली में, बदीन में, लाड़काणे, जुमशाही टटे में
नंढड़ा नंढड़ा इंस्टीट्यूट्स ठाहिनि उते चाइनीज़ लैंग्वेज चाइना जी का हिकिड़ी लैंग्वेज कान्हे सही। पर जेके मैंड्रिन या ॿियूं जेके वॾियूं लैंग्वेजिस आहिनि उन्हनि खे ट्रेंड करण लाइ ऐं ॿियूं स्किल्स चीनी ज़बान बि अची वई माण्हू कमाल अचे थो रुॻो बोरची वियो त कमु कीअं कंदो तंहिंजे करे ऑपरेटर मैकेनिक इलेक्ट्रॉनिक्स जा कम IT जा कम शावल ऑपरेटर मशीन ऑपरेटर गैरेजनि जा कम इहे सभु अचणु खपनि तंहिं करे हिकिड़ो महीनो कराची वञी रहे कराची रहिबो त CPEC में हिसो मिलंदो चाइनीज़ सिखबी त CPEC में हिसो मिलंदो BA जी डिग्री ते चीनी नौकिरी कान मिलंदी चीनी नौकिरी लाइ तव्हांखे स्किल्स पंहिंजा डेवलप करणा पवंदा उन लाइ तव्हांखे परियनि ॿियनि शहरनि में वञी पाण सोचूं था असीं मेड़ में वेठा आहियूं चीनी नौकिरी खणी मेड़ अची पुॼंदा ईअं कोन थींदो असांखे कॉरिडोर जितां जितां लंघंदो उते असांखे वञी नौकिरी ॻोल्हणी पवंदी असांखे चीन स्कॉलरशिप्स लाइ वञणु खपे असांखे जर्मनी हींअर फ्री ट्यूशन लाइ उते वञणु खपे स्कॉलरशिप लाइ असांखे अमेरिका ऐं ऑस्ट्रेलिया वञणु खपे असांजे माण्हुनि खे हींअर पाकिस्तान जी वफ़ाक़ खां मुतालबो करणु खपे त केटी बंदर प्रोजेक्ट वरी रेस्टोर थिए असांखे सिंध में हिकिड़ी वॾी मुहिम हलाइणु खपे त सॼी दुनिया में कोस्टल हाईवेज़ हूंदा आहिनि तव्हां वेंदव त तव्हांखे हर दुनिया जे मुल्क में समुंड खां हिकिड़े शहर खां ॿिए शहर ते समुंड ज़रिए गॾियल समुंड जे किनारे ते शाहरा हूंदियूं आहिनि कराची में रोड क्लिफ्टन ते आहे नंढो रोड ठहियो पाण खे कराची खां वठी गुज़रंदे केटी बंदर शाह बंदर खारो छाण पुलियूं दरियानि जे मथां ठाहींदा बदीन जे भुॻड़ा में तर ताईं वञी जिते जिते दरिया या समुंड लॻनि था जितां जितां समुंड जो किनारो टच थिए थो उते हाईवे ठाहियूं हिकिड़ो वॾो कोस्टल पीपल्स पार्टी खे इहो लॉन्च करणु खपे ऐं पोइ अॻिते हली हुनखे ग्वादर सां ॻंढणु खपे पोइ मौक़ा पैदा थींदा नौकिरियूं पैदा थींदियूं रोज़गार थींदो तंहिं करे हिकिड़ो महीनो कराची वञी रहे कराची रहिबो त CPEC में हिसो मिलंदो चाइनीज़ सिखबी त CPEC में हिसो मिलंदो BA जी डिग्री ते चीनी नौकिरी कान मिलंदी चीनी नौकिरी लाइ तव्हांखे स्किल्स पंहिंजा डेवलप करणा पवंदा उन लाइ तव्हांखे परियनि ॿियनि शहरनि में वञी पाण सोचूं था असीं मेड़ में वेठा आहियूं चीनी नौकिरी खणी मेड़ अची पुॼंदा ईअं कोन थींदो असांखे कॉरिडोर जितां जितां लंघंदो उते असांखे वञी नौकिरी ॻोल्हणी पवंदी असांखे चीन स्कॉलरशिप्स लाइ वञणु खपे असांखे जर्मनी हींअर फ्री ट्यूशन लाइ उते वञणु खपे स्कॉलरशिप लाइ असांखे अमेरिका ऐं ऑस्ट्रेलिया वञणु खपे असांजे माण्हुनि खे हींअर पाकिस्तान जी वफ़ाक़ खां मुतालबो करणु खपे त केटी बंदर प्रोजेक्ट वरी रेस्टोर थिए असांखे सिंध में हिकिड़ी वॾी मुहिम हलाइणु खपे त सॼी दुनिया में कोस्टल हाईवेज़ हूंदा आहिनि तव्हां वेंदव त तव्हांखे हर दुनिया जे मुल्क में समुंड खां हिकिड़े शहर खां ॿिए शहर ते समुंड ज़रिए गॾियल समुंड जे किनारे ते शाहरा हूंदियूं आहिनि कराची में रोड क्लिफ्टन ते आहे नंढो रोड ठहियो पाण खे कराची खां वठी गुज़रंदे केटी बंदर शाह बंदर खारो छाण पुलियूं दरियानि जे मथां ठाहींदा बदीन जे भुॻड़ा में तर ताईं वञी जिते जिते दरिया या समुंड लॻनि था जितां जितां समुंड जो किनारो टच थिए थो उते हाईवे ठाहियूं हिकिड़ो वॾो कोस्टल पीपल्स पार्टी खे इहो लॉन्च करणु खपे ऐं पोइ अॻिते हली हुनखे ग्वादर सां ॻंढणु खपे पोइ मौक़ा पैदा थींदा नौकिरियूं पैदा थींदियूं रोज़गार थींदो CPEC मां फ़ाइदे लाइ ख़ुदि चाइनीज़ गवर्नमेंट खे रुॻो पाकिस्तान जे वफ़ाक़ सां न पर प्रोविंसिस सां डील करणु खपे सूबनि सां चीनी हुकूमत खे राब्ते में अचणु खपे ऐं चीन खे पंहिंजी पॉलिसी वाज़े करणु खपे त उहो रुॻो मख़सूस शहरनि में कमु करणु चाहे थो या उहे बैकवर्ड इलाइक़ा सिंध ऐं बलूचिस्तान जा उन्हनि खे बहितर करणु चाहे थो पाणीअ मसइले खे कीअं हल कजे 1991 वारो जेको असांजो अकॉर्ड आहे सूबनि जो ऐं वफ़ाक़ जो त उन ते अमल छो न पियो थिए इहे सभु शयूं पीरी त करप्शन पाणी लाइ तव्हांखे केरु ॻाल्हाए अयाज़ लतीफ़ अली जो त इरसा में आई कोन्हे सिंधी माण्हू पुछंदा अयाज़ लतीफ़ अली जो जवाबु ॾे त अयाज़ लतीफ़ अली जो न को इरसा में आहे न को CCI जो मेंबर आहे काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट जो न को इरसा में आहे न को क़ौमी असेंबली में न को सेनेट में तव्हां हिते आवाज़ त उथारे सघो था न आवाज़ उथारी था सभु उथारी था सिंध बि उथारे पर फ़ैसिला किथे थींदा फ़ैसिला त ज़ाहिरी ॻाल्हि आहे ठीकु आहे हाणे जिते फ़ैसिला थींदा उते तव्हांजो माण्हू जेको फ़ैसिला आहे ट्राए बाए ॿधियो वज़ीर लाइ वज़ीर तयारु कयो ट्राए ॿधियो फर्स्ट क्लास कोट वोट हीअं पायो बूट पॉलिश कयो ज़बरदस्ती ते पुॼे थो ॾेखारे था JIT हू वरी ट्राए खोलियो कोट खीसे में विझो वरी जहाज़ में चढ़ियो ठगा जो करे कराची तंहिंजे करे तव्हां लीडर पंहिंजा नुमाइंदा चूंडींदव MLA MP सेनेटर वज़ीर अहिड़ा जेके जिन कमनि जे ख़िलाफ़ु ॻाल्हाइनि था उन्हनि कमनि में ख़ुदि शरीक आहिनि त पोइ कुझु कोन थींदो सिंध जो पाणी पंजाब जा हुकुमरान खणी विया सिंध खे 150 सालनि खां सिंध जे पाणीअ ते दाड़ो आहे सिंध जो पाणी जेको इंडस वाटर ट्रीटी थी सिंध तास मुआहिदो उन में पंजाब 3 दरियानि जो पाणी न 3 दरिया विकिणी विया सिंध जे पारां हुन वटि ज़ुल्फ़कार अली भुट्टो आयो खान सां गॾु वेठो इन्हनि सलाम बलाम करे
इन्हनि सॼा सामान विकिणी रहिया ऐं पंहिंजा पाणी विकिणी हाणे इंडस जो दरियाए सिंधु नदी जो पाणी पिया खणनि तरबेला ऐं मंगला खे डीसिल्ट करण लाइ का कोशिशि कान थी 1991 जे ठाह में बि असां सां ज्यादती थी पर उन 1991 जे ठाह ते अमल करण लाइ तयारु कोन्हनि हिननि ॼाणायो त सिस्टम में 125 MAF पाणी आहे ऐं 117 MAF माना मिलियन एकड़ फीट उहो पाणी हिननि चयो त 117 MAF पाणी आहे सो विरायूं था 117 MAF पाणी हूंदो ई कोन्हे कॾहिं पाणी हुनजो अधु हूंदो आहे कॾहिं चोथों हूंदो आहे कॾहिं टियों हूंदो आहे कॾहिं 80 सैकड़ो हूंदो आहे हिननि 10-15 सालनि में हिकिड़ो दफ़ो ॿोॾि ईंदी आहे उनखे जनरलाइज़ करे उनजे बुनियाद ते पाणी विराईंदा पाणी सिंध में इन करे कोन थो अचे जो हिननि अंग अखरनि में ॾेखारियो आहे त एतिरो आई कोन्हे तंहिंजे करे कालाबाग त ठहियो हिन तरबेला ऐं मंगला खे भरण लाइ हीअ अजीबो ग़रीब वापडा ऐं अजीबो ग़रीब हुकुमरान आहिनि मंगला ऐं तरबेला भरण लाइ हिननि वटि पाणी कोन्हे आई कोन्हे सिंध सोकेड़े खे भई मोह ॾे सिंध में माण्हू लाश खे गुसल ॾियण लाइ पाणी कोन्हे समुंड मथे चढ़े पियो सिंध जी लखे एकड़ ज़मीन समुंड जे अंदरि हली वेंदी ऐं हीअ चवंदा टियों डैम था ठाहियूं ऐं ॿी ॻाल्हि त पाकिस्तान जे आइन तहत अयाज़ लतीफ़ पलीजे खे मुंहिंजी ॻाल्हि ते गौर कयो आउं पाकिस्तान जो सदर आहियां मूंखे डैम ठाहिण जो को इख़्तियार कोन्हे आउं पाकिस्तान जो वज़ीर अज़म आहियां मूंखे डैम ठाहिण जो इख़्तियार कोन्हे आउं चीफ जस्टिस आहियां मूंखे डैम ठाहिण जो इख़्तियार कोन्हे आउं सुप्रीम कोर्ट जो जज आहियां हाई कोर्ट जो जज आहियां हाई कोर्ट जो चीफ जस्टिस आहियां आउं कंहिं मीडिया चैनल जो मालिक आहियां आउं कंहिं वज़ीर आहियां कुझु बि आहियां सेनेट जो चेयरमैन आहियां क़ौमी असम्बली मूंखे को इख़्तियार कोन्हे पाणी जे मामलनि जो इख़्तियार हिकिड़ो CCI वटि आहे हिकिड़ी ॻाल्हि ॿियो सूबाई असम्बलियुनि वटि आहे ऐं टियों उन खां वॾो इख़्तियार उते जे माण्हुनि वटि आहे असीं को ॼाए ॼम खां हिन मुल्क जो हिसो कोन आहियूं असीं पंहिंजी रज़ामंदी सां हिन मुल्क में शामिलु थिया आहियूं असांखे कोई हमिलो करे फतह कोन कयो आहे न बलोचनि खे न सिंधियुनि खे न पश्तूननि खे न पंजाबियुनि खे सभु रज़ामंदी सां शामिलु थिया आहिनि असांजे माण्हू मोहम्मद अली जिन्ना पाकिस्तान ठाहियो असांजे माण्हू GM सैयद सिंध जी करारदाद पेश कई पाकिस्तान में शमूलियत जी असांजे सूबे सभ खां पहिरीं करारदाद पास कई असीं गनीम अथां मफ़्तू इलाइक़ो न आहियूं तंहिंजे करे असांजे माण्हुनि जी मर्ज़ीअ खां सवाइ असांजे ख़िलाफ़ु जेको फ़ैसिलो कंदा उहो रद्द ऐं बातिल आहे सॼी दुनिया में इस्लामिक लॉज़ में ह्यूमन राइट्स लॉज़ में इंटरनेशनल लॉज़ में जेको आख़िरी टेल हूंदी आहे पुछड़ी हूंदी आहे हक़ पाणी ते हुनजो ऐं उहो बि दरियाहनि ते क़ौम जो हक़ हूंदो आहे बिल्कुलु क़ौम जो ऐं क़ौम वारी जेका आख़िर में वेठी उनजो हक़ आहे तंहिंजे करे कंहिंखे बि को हक़ कोन्हे कंहिं बि माण्हूअ खे कंहिं बि फोरम खे UN खे इंटरनेशनल कोर्ट ऑफ जस्टिस खे कंहिंखे सेशंस कोर्ट खां वठी आलमी अदालत खे कंहिंखे को इख़्तियार कोन्हे सिंधी क़ौम कीअं चैलेंज करे सघे सिंधी क़ौम जे लाइ ॾिसो सिंधियुनि खे हर दौर में चवंदा आहिनि त हीअं करे ईंदा पोइ छा कंदा मिसाल चवंदा आहिनि त बाबा वन यूनिट कंदासीं छा कंदो पोइ वरी सुवाल थींदो आहे पोइ सिंधी वीचारा कमज़ोर पोइ वन यूनिट रहियो आई कोन्हे सिंध में इंतिहा पसंदी वारा रवैया जेके आहिनि हींअर ॾाढा पिया वधंदा वञनि ऐं उन खां वरी जेको आहे सो तव्हां ॾिसो पिया त हिकिड़ो उनखे काउंटर करण जे लाइ हिकिड़ो सूफ़ीज़म जो नैरेटिव ॾिनो पियो वञे छा तव्हां सम्झो था त इहो जेको न्यू नैरेटिव जेको हींअर हले पियो त मुख़्तलिफ़ मेला ऐं इन क़िस्म जो हिकिड़ो जेको सूफ़ी नैरेटिव छा इन सां हिनखे रियली काउंटर करे सघिजे थो या अञा वधीक कुझु करण जी ज़रूरत आहे हुकुमराननि खे छा थो सूट करे जो करप्ट माण्हू सूफ़ीज़म छा हो सूफ़ीज़म हो हिकिड़ो पैसिव रेज़िस्टेंस हिकिड़ो दौरु हो जॾहिं बादशाहनि जे हुकुमराननि जे साम्हूं माण्हू सच नथी चई सघियो पोइ माण्हुनि सरमद जे रूप में शम्स तबरेज़ जे रूप में ऐं माण्हुनि लतीफ़ जे रूप में सचर जे रूप में शाह इनायत जे रूप में बीबी राबिया बसरी जे रूप में शाह इनायत जे रूप में एक्टिव रेज़िस्टेंस बि कयो थिए पैसिव रेज़िस्टेंस बि कयो थिए जीअं चइबो आहे त जेकर दुश्मन सां वड़ी न सघो त ख़राबु सम्झो आख़िर दिलि में ख़राबु सम्झोसि हाणे दौर आहे वेहण जो अली साहिब जी बि ख़्वाहिश हुई साईं GM सैयद जी बि यकीन ख़्वाहिश हुई जोए साहिब जी बि ख़्वाहिश हुई अमर जलील साहिब जी बि सोभे ज्ञानचंदाणी शेख अयाज़ जी त सिंध हिकिड़ो सेकुलर टॉलरेंट ऐं हारमनी वारो इलाइक़ो हुजे जंहिंमें सिंधी मुस्लिम क्रिश्चन हिंदू बिहाई पारसी सिख सभु गॾिजी पंहिंजा सेलिब्रेशन्स कनि पंहिंजूं ॾींहं मल्हाइनि हिक ॿिए खे होलियुनि जा दिवालियुनि जा ईदनि जा महरम जा न्याज़ ॾियनि हिक ॿिए सां गॾिजी हलनि उनखे एक्सट्रीमिज़म जो ख़तरो आहे उहो एक्सट्रीमिज़म बि कीअं पियो हुजे
छाकाणि त तव्हांजा हुकुमरान जॾहिं स्कूलनि में गवर्नमेंट स्कूलनि में पढ़ाई कोन था कनि तॾहिं माइट ऐं उन्हनि खे इलाही बड़ा महांगा ख़र्च ऐं थेला ऐं किताब ऐं कॉम्पिटिशन्स में ख़र्च पिकनिकूं फलाणियूं होॾां उहो मदरसे में ॿार थो वञे हुते हुनखे छेड़ो बि ॾियनि था कपिड़ो बि ॾियनि था उन ॿार खे पोइ पंहिंजे रस्ते ते खणी था अचनि तंहिंजे करे सिंध जो माण्हू हिन दौर में सूफ़ीज़म जी ज़रूरत कान्हे सूफ़ी कलाम वलाम पढ़िजे सुठी ॻाल्हि आहे सूफ़ी ज़बरदस्त माण्हू त सिंधी माण्हू खे इहो पैगाम ॾियणु त जदोजहद कुझु न कयो वड़ो कुझु न बाक़ी इहो ख़ुदि कंहिं कयो आहे इहो पीपल्स पार्टी सरकार कयो आहे इहो फार्मूलो जेको सूफ़ी मेलनि जो ऐं सूफ़ी आहे पीपल्स पार्टी ॾिनो आहे पीपल्स पार्टी ॾिठो पीपल्स पार्टी वटि थिंक टैंक आहिनि जीअं ज़ियाउल वटि आहे ज़ियाउल ॾिठो त सिंधियुनि खे MRD जी तहरीक में आया अथऊं नंढा सिंधियुनि में रेज़िस्टेंस हाणे सिंधियुनि जो रेज़िस्टेंस कीअं डाइवर्ट कयूं ऐं सिंधियुनि खे कीअं अहसासु ॾियारियूं त तव्हांजो इहो रेज़िस्टेंस ग़लति आहे ऐं तव्हीं बैकवर्ड माण्हू हुयो सिंधियुनि खे कीअं नफ़्सियाती तरह डिप्रेस कयूं ऐं साॻी वक़्तु ख़ुशि कयूं तव्हांजो वॾो दबदबो आहे पीपल्स पार्टी फार्मूलो इहो कढियो त सिंधी गोड़ था कनि करप्शन पाणी कोन्हे स्कूल कोन्हे रोड कोन्हे अस्पताल कान्हे सभु MS जूं नौकरियूं विकामनि पियूं ऐं सभु स्कूलनि में मास्टरियूं विकामनि पियूं सभु टपड़ विकिणनि पिया सिंधी छिता थी पवंदा विढ़ंदा हाणे सिंधियुनि खे केॾांहुं कयूं पोइ उन्हनि जी टीम वेठी 5-7 माण्हू उन्हनि वेही फ़ैसिलो कयो त हाणे सिंधियुनि खे लॻायूं था सूफ़ी मेलनि जे पोइ छा कयूं जो कराची आर्ट्स काउंसिल कराची जूं होटलूं बीच लग्ज़री हैदराबाद क्लब जिमखाना ऐं हैदराबाद जूं आर्ट्स काउंसिलूं उते 5,000 अयालती खे ॾिनो 10,000 ज़ाइदापुर खे ॾिनो 15,000 फलाणे खे ॾिनो 5,000 घटि पियो चवां लखनि में 50 लाख करोड़ अब 3 करोड़ लंडन में ॾेई छॾियूं 5 करोड़ न्यूयॉर्क में ॾेई छॾियूं 10 करोड़ सिडनी में ॾेई छॾियूं वीज़ा लाइ चई छॾियूं ऑस्ट्रेलिया जी गवर्नमेंट खे त हिननि 20 माण्हुनि खे वीज़ा ॾियो अमेरिकी गवर्नमेंट खे चयूं दादा वज़ीर अला तरफ़ां हिननि 20 माण्हुनि खे वीज़ा उन्हनि खे छा ॿुधायूं उन्हनि खे ॿुधायूं हर कंहिंखे पीपल्स पार्टी हर कंहिंखे अलॻि फार्मूलो वेंदी आहे त पीपल्स पार्टी छा कयो जो जेको अदीब शाइर हो उनखे चयो तोखे पैकेज था ॾियूं 20 लख आहिनि मां 5 लख ख़र्च करी 15 लख तूं बचाए बर्तानिया अमेरिका ऑस्ट्रेलिया जिन खां वीज़ा वरितऊं कैनेडा उन्हनि खे चयूं त असीं एक्सट्रीमिज़म जे ख़िलाफ़ु तालिबानाइज़ेशन वधे पई ऐं तंहिंजे करे ही सूफ़ी मेला तालिबानाइज़ेशन जे ख़िलाफ़ु जंग आहिनि ऐं वॾा दहशतगर्द पैदा थियण वारा उन्हनि खे असीं रोकियूं पिया तालिबानाइज़ेशन ते जंग पिया कयूं मुल्ला उमर सां जंग पिया वठूं अलक़ाइदा सां ऐं सिंधी माण्हुनि खे छा चयूं तव्हीं दुरे दरिया ख़ान जा तव्हीं होशू जा राय ॾियाच जा वारिस आहियो तव्हांजी कल्चर म्यूज़िक टोपियूं फर्स्ट क्लास सभिनी खे कम सां लॻे धीअ वीचारी क़तल थी वई या उनखे कारोकारी करे मारे छॾियूं गटरनि जो गुह मिलियल पाणी सिंधियुनि खे सुबुह जो मुंहुं धोअण लाइ पीअण लाइ अटो गुह वारे पाणी में अटो उन में ठाहियूं पिया ॻोहियूं पिया वाटर कमीशन चए थी त 17 ज़िलनि में गुह मुट वारो पाणी आहे उहो इस्तेमालु पिया कयूं ऐं टोपी पाए वेठा आहियूं हैदराबाद क्लब में ऐं कराची आर्ट्स काउंसिल में ऐं उते हले पियो गानो सिंधियुनि जा मेला सदा लॻंदा ई रहंदा ऐं वरी चऊं पिया अला सिंधियुनि जा मेला पिया हलंदा दुश्मन सड़े पियो हाणे असां सम्झूं पिया दुश्मन असांजो रुॻो सिंधियुनि जे मेलनि गानो ॿुधण सड़े थो असांजी ग़लतफ़हमी आहे त सिंध जा जेके दुश्मन आहिनि से जीअं सिंध ऐं सिंधियुनि जा मेला ऐं जीअं सिंध जो बि सिंधी टोपी अजरक वारा ॾियनि तीअं सिंध जो दुश्मन सफ़ा फना थियो वञे थो वाड़े वाबड़ा अयाल ते पली जे मारे छॾियो सिंध जो दुश्मन त ख़ुशि पियो थिए त ही जेॾी महिल हिनखे पंहिंजो पाणी वठिणो हो जेॾी महिल करप्शन ख़तमु करणी तइलीम बचाइणी ओॾी महिल झिमर पिया आहिनि ऐं सूफ़ी गेड़ू रंग जो कपिड़ो पाए हीअ स्टेज सां टिपा पिया ॾियनि तंहिंजे करे उन्हनि खे सूट थो करे तंहिंजे करे वरी उहा ॻाल्हि रिपीट थो कयां जेका सभई चवनि त जेकॾहिं 364 ॾींहं कमु करे पंहिंजी ड्यूटी करे सर्विस करे सिंध खे ॾेई पंहिंजूं एनर्जीस पंहिंजे वतन ऐं क़ौम लाइ वक़्फ़ करे हीअ जेका 6000 साल पुराणी तहज़ीब आहे जेका असीं मेसोपोटेमियन ऐं यूनानियुनि सभिनी खां वधीक असांजी बहितरीनु सिविलाइज़ेशन आहे उन जा धणी थी असीं पोइ कमु कयूं त पोइ त फर्स्ट क्लास जीअं इंडिया में असांजा सिंधी हिंदू भाउर आहिनि मुंबई में नागपुर में उल्हासनगर में थाणे में जोधपुर में अहमदाबाद में दिल्ली में हींअर आउं किताब में पढ़ा लक्ष्मण कुमल जो मुंहिंजी हयातीअ जो वई खाते जा दास्तान उन में उन्हनि बेपनाह महिनत कई सिंधी हिंदू जेके हितां विया ऐं जेके सिख पंजाब मां विया उन्हनि बेपनाह महिनत कई जेके हेॾां आया पंजाब मां उन्हनि बि महिनत कई ऐं जेके हिते उर्दू ॻाल्हाईंदड़ आया उन्हनि बि महिनत कई हाणे असां जेकॾहिं महिनत ईअं ई कयूं पोइ असीं कल्चर डे मल्हायूं त असांखे पूरो आहे सिंध में मेरिट जा मेला छो कोन थियनि आउं प्रपोज़ थो कयां तव्हांजे इंटरव्यू ज़रिए तव्हांखे तजवीज़ थो कयां तव्हांजी मैगज़ीन ज़बरदस्त कमु पई करे उनखे ऐं तव्हांखे मुबारक थो ॾियां जो तव्हां उहा मैगज़ीन कंटिन्यूअसली हेॾनि ॾुखियनि हालतुनि में कढो पिया जॾहिं माण्हू
वटि किताब पढ़ण लाइ घटि वक़्तु आहे, इश्तिहार घटि था मिलनि, लिखण लाइ माण्हुनि खे घटि वक़्तु आहे, तॾहिं तव्हां हिकिड़ो रिसालो मुस्तक़िल बुनियादनि ते कढो पिया। तंहिं करे तव्हांखे आउं सॾु थो ॾियां, सिंध जे ॿियनि माण्हुनि खे सॾु थो ॾियां त सिंध में अचो त हर तइलके में मेरिट मेलू कयो। उन तइलके में जेके मेरिटोरियस हुजनि, पढ़ाई में, वेटनरी में, हेल्थ में, एजुकेशन में, इरिगेशन में, हाईवेज़ में, जंहिं माण्हू चङो कमु कयो हुजे उन में बिल्कुलु डांस कयूं। उन में सिंधियुनि जा मेला लॻंदा रहंदा ऐं जीअं सिंध वारा जीअं उन में डांस कयूं, छाकाणि उन में स्टेज ते सभु मेरिट वारा माण्हू वेठा हुआ, सुठा कैमरामैन ही जेके असांजा भाउर वेठा आहिनि, जेके महिनत पिया कनि, मेरिट ते हलनि पिया, पंहिंजी रोज़ी हलाल करे कमाइनि पिया। असांजी इलेक्ट्रॉनिक डायरी आहे, उहे दोस्त, उहे मेरिट वारा, उहे सभु अची स्टेज ते विहनि, पोइ असीं घुमचर रखा त डांस कयूं फर्स्ट क्लास। स्टेज ते वेठा आहिनि ठग, हिकिड़ो डॉक्टर वेठो आहे जेको मरीज़ खे मारे थो, उहो स्टेज ते कैंची विसारे छॾी आहे, जो करप्ट आहे, जेको क्वेक आहे, उहो क्वेक वेठो हेल्थ ते लेक्चर ॾे। हिकिड़ो माण्हू वेठो आहे जेको एजुकेशन में घोस्ट आहे, क्लास अटेंड कोन थो, उहो तालीम ते लेक्चर वेठो ॾे। हिकिड़ो ड्राइवर आहे जेको 7 हैदराबाद रोड ते 4 माण्हू मारिया आयो आहे, उहो वरी ट्रैफिक जे कानून ते वेठो लेक्चर ॾे, सिंध जीअं त ना डांस पियो करे। इहा त ठगी आहे। सिंध में इंतिहा पसंदी खे रोकण लाइ असांखे क़ुर पाक जे जेको बर्दाश्त वारो पैगाम आहे उनखे खणी आम करणो पवंदो। असांखे आम मुस्लमाननि खे ॿुधाइणो पवंदो त अलाह पाक चयो आहे, ला इक्राह दीन, दीन में जबर न आहे, लकुम दीनुकुम वलिय दीन, तुंहिंजो दीन तोसां, मुंहिंजो दीन मूंसां। वला तस्बु लज़ीन यदून मिन दून अल्लाह, तव्हां उन्हनि जे ख़ुदानि खे बुरो न चओ, मता तव्हांजे सचे ख़ुदा खे कुझु न चओ। ला इक्राह दीन, जबरी कोन्हे जॾहिं त पोइ तव्हां कीअं था चओ त हीउ वाजिबुल क़त्ल आहे, हिनखे मारे कढियो, हीउ काफ़िर आहे। तंहिंजे करे असीं क़ुर पाक जो, पंहिंजे मज़हब जो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेको बर्दाश्त जो, मोहब्बत जो, प्यार जो, अमन जो पैगाम आहे उहो खणी अचूं। साॻी तरह उहो क्रिश्चन में जेको अमन जो पैगाम आहे, बाइबल में जीसस क्राइस्ट जो, जेको गीता में आहे, जेको ॿियनि मज़हबनि में आहे, जेको पारसियुनि जे किताबनि में आहे। सिंध में जेके बि कम्यूनिटियूं रहनि थियूं, पंहिंजे मज़हबनि जा पॉज़िटिव, पीसफुल, इंसान दोस्ती वारा पैगाम आम सिंधीअ में तर्जुमो करे माण्हुनि में विराइनि। लतीफ़ साईं जे, सचल जे, सामीअ जे, अयाज़ जे, तनवीर जे, इब्राहिम मुंशी, सरवेज, मजीदी, इमदाद हुसैनी, फ़ताह मलिक, इन्हनि सभिनी जा जेके प्यार वारा पैगाम आहिनि, अमन वारा पैगाम आहिनि, बर्दाश्त वारा पैगाम आहिनि, उन्हनि ते असीं फेस्टिवल्स कयूं। उन में उहो पैगाम ॾियूं अमन जो, तरक़ीअ जो रस्तो अमन जो ऐं बर्दाश्त जो रस्तो आहे। ऐं मदरसनि जी ऑडिट थियणु खपे, मदरसनि जे कोर्स में मैथमेटिक्स ऐं साइंस अचणु खपे, IT पढ़ाइणु खपे। सिंध में जेके मदरसा आहिनि उन लाइ सिंध हुकूमत ऑर्डर करे त मदरसे जे सिलेबस में रिलीजियस स्टडी सां गॾु 2 सब्जेक्ट हुजनि, हिकिड़ो लॉ, ॿियो हिस्ट्री ऑफ सिंध, जंहिं सूबे में हुजे, पंजाब में हुजे त हिस्ट्री ऑफ पंजाब, पाकिस्तान हिस्ट्री तो ई पढ़ूं था, पाकिस्तान स्टडी। तंहिंजे करे जंहिं सूबे में मदरसो हुजे, सिंध जी हिस्ट्री पढ़ाई वञे, बलूचिस्तान जी हिस्ट्री पढ़ाई वञे सिंध सूबे में, पंजाब जी KPK जी पढ़ाई वञे, ऐं साइंस, मैथमेटिक्स, इंग्लिश। ॾिसो मुस्लमान जे करे सुभाणे उहो लंडन वञे त इस्लाम जो पैगाम कीअं ॾींदो जॾहिं अंग्रेज़ी ईंदसि। ऐं ॿी ॻाल्हि IT सेखारी वञे ऐं लॉ सेखारियो वञे, इंसानी हक़नि जी तरह। ॾिसो न हिते कारी आहिनि या पेशमाम आहिनि या मदरसनि जा मोलम आहिनि, उहे कॾहिं कॾहिं ॿारनि ते अहिड़ो तशदुद था कनि जो उहो ॿार जा उज़वा खरियो वञनि या ॿार ज़िंदगी भर नफ़्सियाती मरीज़ थियो वञे। तंहिंजे करे उते टीचर्स जी बि हिकिड़ी ट्रेनिंग हुअणु खपे ऐं ॾिसणु खपे त हीउ टीचर कहिड़नि रुझाननि जो आहे, चाइल्ड अब्यूज़ जो ख़तरो त नथो थी सघे ऐं उन्हनि ते नज़र रखी वञे, नफ़्सियाती हुनजो प्रोफाइल थिए। ऐं उन मदरसनि जी सॼी शइ खे डिस्ट्रिक्ट एंड सेशंस जज ऐं हिकिड़ो बोर्ड ठाहियो वञे हर ज़िले में, जेको नॉन कन्वेंशनल जेके एजुकेशनल सेटअप आहे उनजो बि मुआइनो करे उनखे मॉनिटर करे। जीअं मुंहिंजे ख़्याल में ॿियनि मुल्कनि में आहिनि त जेके मदरसा आहिनि उहे गवर्नमेंट जे अंडर में ई था हलनि, बिल्कुलु बिल्कुलु उन्हनि जी सुपरविजन में ई हलनि था। अच्छा, मार्केट इकोनॉमी में जेको आहे सो असांजो सिंधी बिल्कुलु बि को उनजो घणी शिरकत नज़र नथी अचे, हिसेदारी कोन्हे, त तव्हां उन्हनि खे कीअं हिकिड़ो पैगाम ॾींदा त सिंधी माण्हू खे जेको आहे सो मार्केट इकोनॉमी में अचणु खपे ऐं पंहिंजो शेयर जेको उते मौजूदु आहे पूरे पाकिस्तानी जी हैसियत सां असांखे पंहिंजो शेयर जेको आहे सो वठणु खपे? तमामु अहम ॻाल्हि कई आहे ज़ाहिद साहब तव्हां। के कम्यूनिटीज़ हूंदियूं न, तव्हां पंजाबी चुनियोटी बिरादरी जे माण्हू खे नौकिरी लाइ परेशान कोन ॾिसंदा, बोरीअ खे तव्हां कोन ॾिसंदो त नौकिरी लाइ ऑर्डर लाइ डुड़ंदो वञे वज़ीर जे पोयां या आगा खानी ख्वाजो इस्माइली इसनाशनी को बि उहो डुड़ंदो वञे।
तव्हां कोन ॾिसंदो काठियावाड़ी मेमण खे हलबो त उहो नौकिरी लाइ पोयां रुड़ंदो वञे, छाकाणि त उन्हनि जे माइटनि उन्हनि जी ग्रूमिंग कई आहे त GRP लाइ रुगो सरकारी नौकिरी हिकिड़ो ज़रियो कोन्हे, कारोबार बि माण्हू आज़ादु बि रहे थो, पंहिंजा कमकार बि करे थो, पंहिंजी मर्ज़ी सां जीए थो। हर महीने जी पहिरीं तारीख़ कंहिं साम्हूं हथु कोन जलियो बीठो आहे त ट्रेजरी मां चेक आयो कोन आयो, उहे माण्हू कम्यूनिटियूं कारोबार कनि थियूं, सॼी दुनिया में फैलिजी वियो। सिंधी हिंदू वाणियो जेको आहे, दीवान जेको आहे, उहो बि सॼी दुनिया में छाइण लाइ सिख जेके आहिनि इहे नौकिरियूं कोन था कनि, कारोबार था कनि। त सिंधी माण्हू लकीर जो फ़क़ीर न थिए। सिंधी माण्हू खे थोरो चेंज करणी पवंदी, को फार्मूला ठाहिणो पवंदो लाइफ जो। मसलन घर में 5-6 ॿार आहिनि, मसलन तव्हांखे माशाल्लाह 5-7 ॿार हुजनि या मूंखे 5-7 ॿार हुजनि, त पहिरीं त उन्हनि खे नंढे हूंदे इहो तयारु न करणु खपे, माइट उन्हनि खे ग्रूम था कनि त तोखे महिराणा यूनिवर्सिटी वञिणो आहे या लम्स वञिणो आहे। उन्हनि खे ॿुधाइजे त ज़िंदगी रुगो नौकिरी करणु कान्हे, ज़िंदगी रुगो पैसा कमाइणु कान्हे, ज़िंदगी ख़ुशि रहणु आहे ऐं ख़ुशि रखणु आहे। रुगो ख़ुशि रहणु न, ख़ुशि रखणु। हा, त ख़ुशि रहण लाइ पंहिंजो घर, तव्हांजा माइट, अज़ीज़ ज़ाल मुड़ुस ॿार, तव्हांजो ख़ुशि रखणु, तव्हांजो पाड़ो, तव्हांजा माइट, तव्हांजो वतन, तव्हांजी क़ौम, तव्हांजो सूबो, तव्हांजो शहर, सॼी इंसान ज़ात, उन्हनि खे ख़ुशि रखिणो। त हाणे इहा जॾहिं ग्रूमिंग कबी त पोइ हुनखे ॿुधाए सघिबो त बाबा तूं हाणे 9th क्लास में अची पियो, O लेवल खणी थो या 9th में थो वञी, तोखे अॻिते छा करिणो आहे, बिज़नेस ॾांहुं वञिणो आहे, BBA करणी आहे, इंजीनियरिंग में वञिणो आहे, मेडिकल ॾांहुं वञिणो आहे, छा करिणो आहे, परफॉर्मिंग आर्ट्स ॾांहुं वञिणो आहे, त पोइ तूं उहो रस्तो खण। उनजी हेल्प करणु खपे, उनखे कॉन्स ऐं प्रोस सम्झाइणु खपनि। मार्केट इकोनॉमी जे हिन दुनिया में सर्वाइव करण जो आवाज़ थियो 9th क्लास में। असीं अची ठाहियूं था इहो टारगेट पोइ ग्रेजुएशन खां पोइ। हाणे उहो छोकिरो BE करे चुको आहे, मार्केट इकोनॉमी में किथां फिट थिए? हुनजो सॼी ज़िंदगी जो खाको ठहियल आहे त BE करे इरिगेशन में इंजीनियर थींदुसि या हाईवेज़ में थींदुसि, या हू MBBS करे हुनजो सॼो खाको ठहियल आहे त आउं पब्लिक सर्विस कमीशन ॾेई डॉक्टर थींदुसि, पोइ वरी नौकिरी में कढी वेंदा, पोइ कॉन्ट्रेक्ट डॉक्टरनि जे बहाली जी तयारी कराईंदुसि। सॼी ज़िंदगी हुनजी जदोजहद जो रुख त तव्हां तय करे कढियो, हाणे तो ग्रेजुएट थी निकिरी आयो। तंहिंजे करे सिंधियुनि खे 9th क्लास खां 10th खां पंहिंजे ॿार खे ॿुधाइणु खपे त ज़िंदगी में ख़ुशि रहो ऐं ख़ुशि ॿियनि खे रखो। उन लाइ तव्हां क्वालिफिकेशन उहा वठो जेॾां तव्हांजो रुझान आहे, हिकिड़ी ॻाल्हि। ॿियो तव्हांजे रुझान खां वधीक अहम आहे त ईंदड़ दौर में उहो तव्हांजो रुझान सही हूंदो। मसइलो तव्हांजो ॿार चयो रेडियो ठाहिण थो सिखां, ईंदड़ दौर में रेडिया हूंदा सही, तंहिंजे करे उहो लॻे वञे रेडियो ठाहिण जे पोयां। हुनखे तव्हीं ॿुधायो त 5 सालनि खां जॾहिं पोइ निकिरंदे तॾहिं रेडिया आउटडेटेड हूंदा, तंहिंजे करे हू चए त आउं हींअर वञी थो सिखां CNG जी गाॾियूं, त ख़बर पएसि गैस ई बंदि हूंदी, CNG हूंदी कान, मिसाल। या होम्योपैथिक थो सिखां, 5 सालनि खां पोइ होम्योपैथिक जो मुस्तक़बिल हूंदो। तंहिंजे करे इहो बि ॾिसो त तुंहिंजो रुझान कहिड़े पासे। ॿियो इहो ॾिसो त 5-10 सालनि खां पोइ जॾहिं तूं ग्रेजुएशन कंदे तॾहिं कहिड़ा प्रोफेशन्स हूंदा। मसइलन मेडिकल में सभु ॿार मेडिकल ऐं BDS में सफ़ा ॿिया ॿार वेंदा आहिनि जंहिंजी दाख़िला कान थींदी, पर सॼी दुनिया में त BDS मथे आहे, ठीकु आहे न। ऑब्स्ट्रेशन्स, गायनाकोलॉजिस्ट, कार्डियोलॉजिस्ट, इहे माण्हू अॻियां पिया निकिरनि, साइकोलॉजिस्ट, साइकेट्रिस्ट, इन्हनि फील्ड्स में त वञनि कोन पिया पंहिंजा माण्हू। इंजीनियरिंग में त पेट्रोलियम इंजीनियर, IT जा इंजीनियर, इलेक्ट्रॉनिक्स जा इंजीनियर, हेल्थ रिलेटेड इंजीनियरिंग जी फील्ड्स आयूं आहिनि, उन्हनि में पंहिंजा माण्हू वञनि ई कोन पिया। पंहिंजा माण्हू इहो फिरियो घुरियो सिविल इंजीनियर। तंहिंजे करे उन्हनि खे गाइड करणो पवंदो, पोइ हू वेंदा कंसल्टेंसीज़ में, पोइ कारोबार में वेंदा। पर जे अहिड़ी फील्ड में डिग्री वठंदा जंहिंमें खपे ई नौकिरी, जंहिंजो प्राइवेट सेक्टर आई कोन्हे, त पोइ छा कंदा? प्राइवेट सेक्टर मिसाल तौरु हैदराबाद में माण्हू कयो हुजे BE सिविल, हाणे प्राइवेट सेक्टर हैदराबाद आई कोन्हे, या वरी ॿियो कमु कनि, हू उन शहर मूव कनि जिते मार्केट इकोनॉमी जे एडवांटेजिस मां फ़ाइदो वठनि। कराची हलिया वञनि, तंहिंजे करे सिंधी कराची वञनि। ॿी ॻाल्हि त सिंधियुनि खे इहो सम्झाइणो पवंदो त बिरयानी जे गाॾे वारो माण्हू हक़ हलाल जा एतिरा पैसा कमाए थो जेतिरो 3 महीननि में 17 ग्रेड जो ऑफिसर कमाए थो। 40-50 हज़ार रुपया पगार आहे 17 ग्रेड जी शुरूआती, 30-35 महीने में वञी अथसि लख, 3 महीने में अथसि ₹1 रुपयो। ऐं बिरयानी जे ठेले वारो ₹1 कमाए थो महीने में, 3-4 हज़ार पर डे थो कमाए। तंहिंजे करे हुनखे सम्झाइजे त सिंधियुनि खे जेको सरकारी नौकिरी जो पोयां जुनून आहे, सिंधी सरकारी नौकिरी में भले वञनि, पर सिंधी सरकारी नौकिरी में मुंहिंजा वांगुरु डिक्टेटर हुजां, अयूब या वांगुरु
या ज़िया ऐं मुशर्रफ वांगुरु त आउं पाबंदी लॻायां सिंधी हुजां त आउं सिंधियुनि खे चवां सरकारी नौकरी में वञिणो अथव त वञो पुलिस में, जुडिशरी में, CSS करियो ऐं फ़ौज में वञो, मेजर थियो के सेकेंड लेफ्टिनेंट खां शुरू थियो, एयरफोर्स में वञो, मेरीन में वञो, मेरीन इंजीनियरिंग में, रेंजर्स में वञो, नेवी में वञो, या जुडिशरी में ऐं सिविल जज थियो, सेशंस एडिशनल सेशन जज थियो, या पुलिस ऐं कस्टम्स ऐं हिननि नौकरियुनि में रिश्वत लाइ न, सॼे निज़ाम ते इम्पैक्ट छॾण लाइ, पंहिंजे माण्हुनि खे डिफेंस रिलेटेड शइ में आणणु, उन लाइ इन लाइ न त पैसा वञी कमाए। ॿियो चवंदा ॿियूं जेके नौकरियूं आहिनि उहो छॾियो। हा, जे वॾा सर्जन थियणा आहियो, ॿाहिरां FCPS करे था अचो, FRCS करे पोइ भले डॉक्टर थियो, ॿाहिरां ME करियो था, ॿाहिरां MPhil कयो था, पोइ भले इंजीनियर थियो, पर लोकल BE ऐं MBBS करण जे बजाए पोइ कारोबार वठी बिरयानी जो ठहियो लॻायो, ऊबर जो करीम जो कमु शुरू कयो, मोटरसाइकिल लॻायो, बिरयानी ठाहियो, IT सेंटर खोलियो, मोबाइल जा दुकान खोलियो, वीडियो कैमरास, फिल्म मेकिंग में अचो, जंहिंमें घणे स्तरे वञो, स्काई इज़ द लिमिट। पर इहो जेको सॼो 17 ग्रेड जे पब्लिक सर्विस कमीशन ऑफिस जे ॿाहिरां बीठा आहियो, दरख़्वास्तूं भरियो त लेक्चर थो थियां, इस्लामिक कल्चर ऐं पाकिस्तान स्टडी ऐं सिविल इंजीनियर थियां, ऐं इन हिकदमि जान छॾायो। ईंदड़ दौर CPEC में या ॿियनि में इहो कोन ॾिसंदा त हीउ जेको सो हिन जूं मार्कूं घणियूं आहिनि, उहे ॾिसंदा त असांजे इंटरव्यू में हिन घणियूं मार्कूं खयूं आहिनि, हिनखे ख़बर केतिरी आहे, नो हाउ केतिरी आहे, तंहिंजे करे पाण जेको कमीशनूं पास करे मिड़ी रटे वटे करे वेंदा आहियूं, उहो ईंदड़ दौर न हूंदो। तंहिंजे करे सिंधी बिज़नेस शुरू कनि, हैदराबाद शहर में तमामु वॾो बिज़नेस थी सघंदो। ॿियो कासिमाबाद जो माण्हू जेको आहे या नंढनि शहरनि लाड़कण ऐं सखर जो, उहो यकदमि अमीर थियणु चाहे थो, उहो छा थो करे, चए थो क़ीमतूं वधाए वठां, पोइ माण्हू कासिमाबाद छॾे लतीफ़ाबाद 8 नंबर ख़रीदारी कनि था, लतीफ़ाबाद 12 नंबर था, छाकाणि उते उहा जेको दयो मच्छी आहे उहा हिते जेकॾहिं 200-250 रुपया उते 150 रुपया, हिते जेको सूफ़ हेतिरे जा आहिनि उते हुनजे अध में आहिनि, नया पुल ते, पोइ उहो सिंधी खे छॾे माण्हू उॾा था वञनि। तंहिंजे करे के सिंधी पंहिंजनि मोरे में, दादू में, नौशहर में, जीअं अमेरिका में या बर्तानिया में हूंदा आहिनि $1 पाउंड शॉप, $1 शॉप, तीअं सिंध में 100 रुपए वारा ऐं 500 रुपए वारा शॉप्स शुरू कनि, जंहिंमें हर शइ 100 रुपया या 200, पोइ हुन में भले हुनखे 5 रुपया वधनि बचनि, पर उहा शइ विकामती एतिरो जो प्रॉफिट उहो 5 रुपए 100 शयूं विकाम जॻह 500 रुपया थी वेंदा। पर यको हिकिड़ो धाणनि ते ऐं साबुण ते यको 50 रुपया 100 रुपया जो डज़ था हणनि त माण्हू उन्हनि खां वठनि ई कोन था, ॿिए पासे था हलिया। तंहिंजे करे मार्केट इकोनॉमी सम्झण लाइ इहो सम्झणो पवंदो त कॉम्पिटिटिव मार्केट में सर्वाइव कीअं कजे, पंहिंजी क्वालिटी कंट्रोल करणी पवंदी, क्वालिटी बहितर मार्केट में इकोनॉमी में कीअं हलंदो, पब्लिसिटी, क्वालिटी ऐं क़ीमत, क्वालिटी सुठी रखो, प्राइस सुठी रखो ऐं सही मार्केटिंग कयो, पब्लिसिटी कयो त हीउ सक्सेसफुल हूंदो। इन्हनि मां का बि शइ मिस थी वई, मार्केटिंग रुगो इहा कान त अख़बार में इश्तिहार, मार्केटिंग इहा बि आहे त कंहिं अहिड़े रोड ते दुकान खोले थो, बिरयानी लॻाई थो जितां माण्हू लंघनि था, या तव्हां वञी दुकान लॻाए यूनियन काउंसिल सेरी में वञी मैकडॉनल्ड ठाहे वेही रहिया आहियो, उते सेरी जे माण्हुनि वटि मैकडॉनल्ड खाइण जा पैसा ई कोन। तंहिंजे करे इहो बि ॾिसणो पवंदो त उते उहो कंज़्यूमर अवेलेबल आहे, उते मार्केटिंग थी सघे थी, उते बायर्स आहिनि या कोन्हनि, इहे सभु शयूं सिंधी माण्हू ॾिसंदो। मोहतरम जनाब अयाज़ लतीफ़ पली जो खां हिकु इंटरव्यू वरितो ऐं असां कोशिशि कई त सिंध ऐं पाकिस्तान ऐं उनजे असां जेके सिंध जा आम मसइला आहिनि उन ते ॻाल्हायूं, ऐं उमेदु आहे त तव्हांखे असांजी अॼु जी ॻाल्हि ॿोल पसंदि आई हूंदी। ऐं मूंखे उमेदु आहे त तव्हां इलेक्ट्रॉनिक डायरी ते असांखे पंहिंजे कमेंट्स जे थ्रू इन ॻाल्हि खां आगाह कंदा त तव्हांखे इंटरव्यू